कश्मीर बणजंदो पाकिस्तान कराची ऐं ख़ैबर ताईं हिकु आवाज़। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में योम इस्तेहसाल कश्मीर भरपूर नमूने सां मल्हायो वियो। नंढनि वॾनि शहरनि में कश्मीरियुनि सां यकजहती लाइ हज़ारे रैलियूं कढियूं वयूं। चइनी सूबनि में वॾनि वज़ीरनि जी अॻवानी में रैलियूं, सायरन वॼाया विया। 1 मिनट जी ख़ामोशी इख़्तियार कई वई। सॼे मुल्क में योम इस्तेहसाल कश्मीर भरपूर नमूने सां मल्हाए कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। सुबुह 10 वॻे 1 मिनट जी ख़ामोशी इख़्तियार कई वई। कश्मीरियुनि सां यकजहती लाइ नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। मज़लूम कश्मीरियुनि सां ॿधी जे इज़हार लाइ इस्लामाबाद में परॾेही वज़ारत खां डी चौक ताईं रैली कढी वई। रैली में हुर्रियत कॉन्फ्रेंस जे नुमाइंदनि ऐं शहरनि बि वॾे अंग में शिरकत कई। लाहौर में वॾे वज़ीर ओस्मान बज़दार ऐं गवर्नर चौधरी सरवर जी अॻवानी में रैली कढी वई। कराची में वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल जी अॻवानी में रैली कढी वई। कराची में तहरीक इंसाफ़ तरफ़ां गवर्नर सिंध इमरान इस्माइल, PTI MP हलीम आदिल शेख जी अॻवानी में रैली कढी वई। पेशावर में वज़ीर आला KPK जी क़यादत में रैली कढी वई। कोयटा में बि वॾे वज़ीर जी अॻवानी में कश्मीरियुनि सां यकजहती लाइ रैली कढी वई। वालरल कश्मीर ते भारत जे गैर क़ानूनी मुहासिरे खे साल मुकमल थी वियो आहे। 5 अगस्त 2019 ते भारत वालरल कश्मीर ते हिकु तरफ़ो फ़ैसिलो मढ़े जन्नत वादी जी हैसियत बदिलाइण जी कोशिश कई। हथे ख़ाली कश्मीरियुनि हिंदुस्तानी फ़ोर्सेस जी ताक़त आॾो झुकण बदिरां पंहिंजी आज़ादी वारी जिदोजहद खे अञा बि तेज़ करे छॾियो।